दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पंहिंजो जेको आहे रोज़ानो प्रोग्राम हूंदो आहे अॼोकियूं अख़बारूं छा थियूं लिखनि ऐं उन में असां अॼोकी अख़बारुनि ते जेके अहम ख़बरूं आहिनि उन ते बहस कंदासीं। असां सां गॾु मेज़बान आहे सीनियर सहाफ़ी अदाकार अली नवाज़ सोलंकी साहिबु। अञा वेलकम चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। ऐं अॼोकी रोज़ानी पंहिंजी अख़बार आहे, रोज़ानी पंहिंजी अख़बार जी जेका लीड ख़बर आहे सा आहे द इंटरनेट वोटिंग बाबति मनसूबे ते तकरार तेज़, नादरा दल मातहत नायूं हुकुम न ॾिना वञनि। इलेक्शन कमीशन नादरा इलेक्शन कमीशन खे इंटरनेट वोटिंग सिस्टम लाइ 2.40 करोड़ रुपयनि जो नओं मुआइदो करण लाइ ख़त लिखियो। जवाब न मिलण ते ॿीहर 20 अगस्त ते ख़त माणियो। हीउ जेको नओं सिस्टम मुताबिक़ कराईंदा इंटरनेट वारो, माण्हू थंब हणे ऐं वोट कास्ट ते जेको सिस्टम जेको जीअं आयो आहे तीअं इहो मुतज़ाद थी वियो आहे ऐं अपोज़िशन खे क़बूल लाइ तयारु न आहे। हुकूमत ॾंढो त ज़रूरु जेको आहे सो इहो असां नाफ़िज़ कंदासीं। दुनिया केतिरनि मुल्कनि में बि नाकामयाबु थी चुको आहे। इहो था ॾिसो हिनखे त वाक़ई इहो सिस्टम लागू थियणु घुरिजे। नुक़्स कहिड़ा आहिनि, फ़ाइदा कहिड़ा आहिनि? महिरबानी ज़ाहिद साईं, तमामु वॾी इहा ख़बर आहे, पर हक़ीक़त में इहो सॼो हिकिड़ो हुकूमत जो ढोंग आहे। जीअं की नूरा कुश्ती नूरा कुश्ती आहे। छो जो जॾहिं हिकिड़ी बागडा जी खुली कचहरी थी त उन में माण्हू न अचे दाऊं कयूं साईं असांजा बिल डिटेक्शन या वधीक थी विया आहिनि, त उतां जो जेको चीफ एसी हुयो उन चयो दादा हे आहे कंप्यूटर जी ग़लती। उते सभु माण्हुनि चयो बाबा आख़िर हिन कंप्यूटर खे हलाए केरु थो? सही, जंहिं हलायो आहे उनखे चओ कटे ॾे। सो हीअ बि उहो ई आहे मशीनरी। हिन मशीनरीअ में बि उहो ई वोट यूज़ कंदा जेको हुननि जी पसंदीदा हूंदो। ॿियो कुझु कोन्हे, ढोंग आहे। तव्हां यकीन कयो त अॻिते जेके हालतूं पैदा थियनि पियूं थियूं, असां सहाफ़ी जे असां अखि न खोली सहाफ़ आहिनि, पाकिस्तान ऐं सिंध जे सहाफ़ अखि न खोली न, त हर इदारे में हींअर उन इदारे जो माण्हू आहे जेको हिन ख़बरुनि खे सेंसर करे हलाईंदो। अॻिते असां वटि इहा थींदी जो पंहिंजे राय जो हक़ न ॾेई सघंदासीं। हीअ मशीनरी हालांकि थियणी ई खपे। जीअं आउट ऑफ कंट्री में थिए थो, तव्हां राति जो अचो सुबुह जो दॿा रखो हुन चौराहनि ते रखी हलिया वञो, पोइ माण्हुनि जी मर्ज़ी आहे त वोट कीअं था कनि। हिते असां इलाइक़नि में वॾो मसइलो अमन अमान आहे। असांखे अमन अमान असांखे दॿा माण्हुनि खे रखण था चाहिनि। अमन अमान असांजो बिगड़ण वारा केरु? जॾहिं इलेक्शन ईंदी आहे न त पसंदीदा डिप्टी कमिश्नर अची वेंदो आहे, पसंदीदा एसपी अची वेंदा आहिनि, पसंदीदा एसएचओ अची वेंदा आहिनि, सिर्फ़ु इलेक्शन खटाइण लाइ। अचूं था रोज़ानी सोब तरफ़ त रोज़ानी सोब जी जेका लीड ख़बर आहे तालिबान खे तस्लीम करण या न करण बाबति को दबाव न आहे, पर खेनि अकेलो करण सां नफ़ेड़ ऐं मुआशी बुरान पैदा थींदो। इमरान खान पाकिस्तान जो इमरान खान जेको दौरे ते वियो आहे उन में इंटरव्यू न अथई। ऐं इन खां सवाइ इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं अज़म चवाती खे नोटिस जारी करे छॾिया। मरियल इल्ज़ाम जा सबूत तलब। इहा सुपर लीड ख़बर आहे। ॾाढी इहा हक़ीक़त में जेको तव्हां सुपर लीड ख़बर था चओ, इहो सॼो हिन ग़रीब अवाम जो जेको ख़्यालु आहे न, इनखे तब्दील करण जी कोशिशि। माण्हू महांगाई वारे जेके ऐलान रोज़ था थियनि पिया, ओॾो माण्हुनि जो रुख मटिजी वञे। बाबा माण्हुनि जो इन्हनि माण्हुनि सां कहिड़ो तइलुक़ु आहे? इलेक्शन हुननि खे लेटर ॾिनो तव्हां ग़लति सां। माण्हुनि खे खपे बुख ख़तमु करण वारा नुस्ख़ा जेके हकीम ॾींदा आहिनि त बाबा तव्हां सस्ताई मुल्क में कयो। हीअ सस्ताई मुल्क में कयो। हाणे इहो साॻियो इमरान आहे जंहिं बिल ॾेखारे वॾे हिकिड़े ट्रेलर ते चढ़ी ऐं चए थो बाबा बिल पेमेंट नहीं करेंगे हम। तव्हांखे यादि हूंदो न, उहो माण्हू चए थो बाबा करना पड़ेगा मजबूरी आहे। हाणे उन वक़्त में पेट्रोल जॾहिं 110 रुपया हो त भई बिल पेमेंट करण लाइ तयारु न हो। हाणे 125 रुपये ते चए थो पेमेंट करण लाइ महांगाई। मक़सदु ॻाल्हि जो त हिकिड़ा अचनि था, हे आहे कुश्ती वारो कमु त तूं ताड़ो मिलाए, हे साल तूं खा, हे साल मां हीअ मल तूं मार, ॿी मल मां पालींसि। ऐं अचूं था रोज़ानी कोशिशि तरफ़। रोज़ानी कोशिशि जेके पाण जेका लीड ऐं सुपर लीड खां हटी करे पाण हेठि ख़बरूं ॾिसूं त ॾाढियूं ख़बरूं अहम ऐं करातियूं आहिनि जेके पुलिस लाइ आहिनि। त गंबट में खुलियल कचहरी SSP इंसाफ़ करण बदिरां दावा ॾियणु लॻो। SSP करपर मलक ज़फ़र इक़बाल तरफ़ां अवामी शिकायतूं ॿुधण लाइ DSP ऑफिस में खुली कचहरी मुनक़िद कई वई। कचहरी में शहरनि जूं बदअमनीअ ख़िलाफ़ दाऊं, मक़तूल नौजवान सुहेल भुट्टो जी अहलकार वालद जो सख़्तु एहतिजाज आहे। त ॿिए पासे 4 कालम ख़बर आहे त हैदराबाद में नओं SSP अचण बैदि 6 मुबैना मुक़ाबला 6 ॼणनि खे गोलियूं हयूं वयूं।
छा हिननि दाबनि सां हिन तशदुद सां तव्हां अमन बहाल करे सघो था? कीअं कंदव बहाल? अमन बहाल करण जा अञा के ॿिया रस्ता। अमन बहाल करण जा रस्ता इहे आहिनि त तव्हां हिन मुल्क मां करप्शन ख़तमु कयो। करप्शन ख़तमु कयो त माण्हुनि खे इंसाफ़ ऑटोमेटिक मुहैया मिलंदो। हीउ माहौल ई अहिड़ो पैदा था कनि, अहिड़ो ऑफिसर सायो करे मोकिलींदा आहिनि त जीअं शहर जे अंदरि अफ़रा तफ़री थी ऐं ॾोह थियनि। हालांकि तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो SH जेको आहे उनजी पघार जेका टोटल आहे 52,000 ऐं उनजो माहाना ख़र्च जेको आहे 2.5 लख रुपया। लाइफ स्टैंडर्ड जेको आहे सो ऐं उन अक्सर करे हिते असां वटि पुलिस वटि त अयाशी ॾाढा आहिनि न बाबा, ॿ शादियूं थी वञनि हाणे हिकिड़ी फैमिली हिते त ॿी फैमिली उबावड़े में त इहे जॾहिं लोड पवंदा माण्हू था उन्हनि खां पोइ इहा करप्शन वधे थी जो माण्हुनि खे गोलियूं हणी मजबूर कयो थो वञे, कूड़ियूं FIR दाख़िल करे माण्हुनि खां पैसा वरिता था वञनि। ऐं इहा सिस्टम हिननि जूं जे बंदि थिए न तव्हांजा जवाज ॾाढा बंदि थी वेंदा हिते जेके हलंदड़ आहिनि। ऐं कंहिंजी सरपरस्ती आहे? जॾहिं गीता लिखे थो त शराब हराम आहे, सभिनी मज़हबनि में हराम आहे, हराम आहे, केरु मज़हब खे पोइ लाइसेंस जी इजाज़त ॾियण जी ज़रूरत कहिड़ी? अच्छा, मां रोज़ानी चीजनि तरफ़ रोज़ानी चीजनि जी फ्रंट पेज खे छॾे करे पाण अंदरि था अचूं त हिकिड़ी अहम ख़बर मिले थी। 5 कालम ख़बर आहे शेख बरकियो जे प्राइमरी स्कूल ते ॻोठाणनि जो कब्ज़ो, बिल्डिंग घर में तब्दील, ॿार तइलीम पाराइण बदिरां माल चाढ़ण ते मजबूरी आहे। हिकु सूरत हाल आहे। ॿी वरी अॼु ख़बर ॿी कंहिं अख़बार में मोटी त जेको कोटड़ी कबीर आहे उते 100 जे तादाद में ॿार हेठि वेही तइलीम करनि था। ऐं जेका डेस्क वरिती वई आहे उहा 29,000 में वरिती वई आहे। सिंध हुकूमत फर्नीचर ख़रीद कयो आहे, जेका डेस्क 5,000-6,000 में मिलंदी आहे। माण्हू ॿार हेठि वेठा आहिनि असांजा, ऐं हीअ करोड़ रुपया लुटाइनि वेठा ऐं करोड़ रुपया खाइनि वेठा। अञा चवंदा त ख़र्चु कोन था कनि तइलीम खाते ते, हेतिरो त ख़र्चु करे वेठा। हिकु डेस्क 5,000-6,000 39,000 वठनि था। हाणे हिन में हिकिड़ी वरी ॿी कल्ह दोस्त हिकिड़ो में उन में लिखियल हो त उन डेस्क में हिकिड़ी चिप पिया था आणनि, चिप। अच्छा, हा, जंहिंमें उहा चिप ॿुधाईंदी त अॼु छोकिरा आया न। बाबा साईं तव्हां असुलु चिप हणो न, रुश्वत खे ख़तमु करण वारी चिप हणो न तव्हां। उन तरफ़ हिननि जो ख्यालु न आहे। तॾहिं त बाबा इहे चयो हनि त ए ख़ुदा हेठि लही आहे, पंहिंजो जोड़ियल ॾे ॾिसी वञ, अॼु जो इंसान ॾिसी वञ। तुंहिंजा माण्हू कहिड़ा माण्हू पंहिंजनि ते निशाना हणी वञ। हिते त बाबा मोकिलियो ई न करे थो वञे त तूं वञी कमाए। रोज़ानी इबरत तरफ़ अचूं था त रोज़ानी इबरत जी लीड ख़बर आहे। पाकिस्तान जी पाबंदी मिलियल तहरीक तालिबान खे मशरूत माफ़िया जी आछ। हाणे मशरूत आछ त ॾियनि था, पर हज़ारे माण्हू जेके उठा उन्हनि जो छा थींदो? माफ़ी जो बसि। ज़ाहिर साईं अॼु मां तव्हांखे इहो वाज़े करे थो ॿुधायां। ऐं हे जेके जेके दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि, आउं चवां थो हिन ॻाल्हि खे शेयर कनि। अॼु असां पंहिंजी हिन धरतीअ जी मालिकी न कई न त असांजो पोयर जेको ईंदड़ नसुलु ईंदो न, यकीन कर असांजूं क़बरुनि खे ड्राए छॾींदो। असांजे वॾनि असां लाइ कुझु न कयो, छो त असां पंहिंजे खे पाव पाणीअ जो नथा छॾियूं। धारियुनि खे असां ॾिसो त दरिया ॾेई छॾिया, सिंध हवाले करे छॾिया। ऐं असांजा पंहिंजा माण्हू जेके चवनि था मुफ़ाहमत पॉलिसी, असांजा पंहिंजा माण्हू मूं पाण ॾिठो आहे नादरा जे ऑफिस जा बीही उन्हनि खे कतार में बीहारे NIC था खाराए ॾियनि। सही था चओ, महिरबानी अल्लाह सोलंकी। अॼु जो असांजे प्रोग्राम जो पूरो थियो। असां घणनि इशूज़ ते ॻाल्हायो, ख़ासि करे जेका सिंध जी तइलीम आहे, फर्नीचर जी खोट आहे, सॼी सिंध में तइलीम तबाह थियल आहे। स्कूल वथाणनि जा माल जा वथाण बणियल आहिनि ऐं ॿार मासूम ॿार हलंदा वठनि था। पर सिंध हुकूमत लखें करोड़ रुपया करप्शन ते जेको आहे सो ख़र्चु करे छॾे थी, पर उन्हनि ॿारनि खे स्कूल में सहूलियतूं फराहम करण लाइ तयारु न आहे। सुभाणे कंहिं ॿिनि ख़बरुनि सां गॾु ॿिए कंहिं इशूज़ सां गॾु तव्हां पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राजपर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।